नारे तकबीर, नारे रिसालत, उलमाए आले सुन्नत, नारे विलायत। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला मा क़ाल मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कमा क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी अज़मत शान हबीबिह इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह। सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह। आया आस थियाम बारोचा बंभोर में, आया आस थियाम बारोचा बंभोर में पसी पहर पुनू जी नीह से नेण ठरियाम। गूंदर विसरियाम सुखन शाखूं मुकियूं। केचा आयो काफ़िलो अतर आंदाऊं, केचा आयो काफ़िलो अतर आंदाऊं। खतूरी खुशबूअ से वण सिण वासियाऊं। अल्लाह पसी पर पुनू जी विसरियूं विजाऊं। खीमा खोड़िया हूँ वरियो बख्त बंभोर। खीमा खोड़िया हूँ वरियो बख्त बंभोर जो। बुरो हो बंभोर आर्याणी उजारे, बुरो हो बंभोर आर्याणी उजारियो। लाथो सब लोक तां हाड़े धणी होर। छोरियूं छुरण सिखियूं पुनू कयाऊं पोर। आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारे। वाह वाह। आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारे। लाइक सत अज़ीम तकरीम वाजिबुल एहतराम गिरामी क़द्र ज़ी वक़ार उलमा इज़ाम मोहतरम ऐं मुकरम सामईन किराम। अल्लाह तबारक व तआला जा लखें करोड़ें फज़ल करम एहसान जो उन पाक परवरदिगार महज़ पंहिंजे फज़ल करम से जमात सगोरी के ही तौफ़ीक़ रफ़ीक़ अता फ़रमाई जो उन्हनि हर साल जी तरह हिन साल बि अज़ीम शान जश्न ईद मीलादुन नबी मुनाक़िद कयो। असां सभिनी खे उन्हनि दावत ॾिनी, असीं थोराइता आहियूं। अल्लाह तबारक व तआला असांजो अव्हांजो सभिनी जो अचणु विहणु पंहिंजे दरबार में क़बूल फ़रमाए। हिन ज़िक्र ख़ैर के अल्लाह ताला असां सभिनी जे लाइ ॿिनी जहाननि जी सआदत मंदी नेक बख़्ती
ऐं रब नजात जो ज़रियो ऐं सबबु बनाए। मुख़्तसर वक़्त में अवां सामईन जी ख़िदमत में कुझु अर्ज़ करण जी सआदत हासिल करियां, पर उन खां पहिरीं जेका क़ुरान मजीद ऐं फ़ुरक़ान हमीद जी वॾी मशहूर मअरूफ़ बाबरकत आयत तिलावत करण जो शरफ़ हासिल कयुमि, उन जो बिल्कुलु आसान तर्जुमो अर्ज़ कंदो हलां। अल्लाह ताला इरशाद फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन, अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि ते एहसान कयो। एहसान त घणई आहिनि, ॻणण ॻाणे तो ई कोन्हे। थोरा न थोरा मूं ते मारो रंजा, भलायूं ऐं भेरा ॻणे ॻणींदुसि केतिरा। सावण लहरियूं तिरवार, थर वारी सावण लहरियूं तिरवार, इन्या ई अपार मूं से भले भाल कयो। हाल जीअं हिन थर वारी वारी ॻणे नथा सघूं, तिर वारा वार बि ॻणे नथा सघूं, ऐं सावण वारियूं लहरूं बि ॻणे नथा सघूं। इन्या ई अपार यानी इन खां बि वधीक मूं से भले भाल कयो। अल्लाह ताला जा एहसान त एतिरा जो ॻणण ॻाणे तो ई कोन्हे। पर अल्लाह जी शान त ॾिसो, रब केॾो बि वॾो एहसान करे अल्लाह ताला ईअं कोन चयो त मूं ही अवां ते एहसान कयो न, पर जॾहिं अल्लाह ताला पंहिंजो महबूब अता कयो तॾहिं रब फरमायो त मूं ईमान वारनि मथे एहसान कयो। अल्लाह ॿिया सभई एहसान कंहिं बि एहसान मथे रब थोरो कोन रखियो, ऐं महबूबनि जे अचण ते रब फरमायो त मूं ते एहसान कयो। त इन थोरे में का न का तमामु जेके थोरा आहिनि उन्हनि खां का अलॻि शान त हूंदी तॾहिं न। उहे वजह बि मुफ़स्सिरीन कराम लिखिया आहिनि त अल्लाह ताला हीउ जेको इंसान मोमिननि मथे थोरो करे ऐं पोइ थोरे जो भलाई जो अल्लाह ताला हिन शान से ज़िक्र पियो करे त मूं अवां ते एहसान कयो। सबबु कहिड़ो? त उन मंझा ॿ सबब त अहिड़ा आहिनि जो असीं सम्झी सघूं था, वॾा आसान सबब आहिनि। पहिरियों सबबु इहो आहे त असांजा आका ॿिन्ही जहाननि जा सरदार, सॼे जग जा महबूब आहिनि, सॼे जग जा। इन काइनात में का बि शइ अहिड़ी कोन्हे जेका ॿिन्ही जहाननि जे सरदार से मोहबत न कंदी हुजे, ऐं वरी काइनात जी का बि शइ अहिड़ी कोन्हे जेका मुस्तफ़ा खे न सुञाणे। तॾहिं त ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो, मूंखे सवाइ मरदूद इंसान मरदूद जिन उन्हनि खे छॾे बाक़ी हर शइ पई सुञाणे तां अल्लाह जो रसूल आहे। सुभान अल्लाह। मरदतुल जिन वल इंस, अल्लाह महफूज़ रखे। इन इंसाननि में के इंसान अहिड़ा जन खे अल्लाह ताला पंहिंजी रहमत खां परे करे छॾिया। रब जंहिंखे पंहिंजी रहमत खां परे करे उनखे चइजे मरदूद। जीअं शैतान मरदूद आहे ऐं शैतान जा पोइ लॻ जेके आहिनि से सभु मरदूद आहिनि। अल्लाह ताला मरदूद थियण खां बचाए। अहिड़िन महफ़िल में अचूं त दिलि जी गहराई से रब जी बारगाह में अर्ज़ करूं त मौला महबूब बनाए। मरदूदनि जो रब शल मोह बि न ॾसे, छो त जेके रब जी रहमत खां परे थिया हाणे उन्हनि जी हड़ में रहियो कुझु बि कोन्हे, उहो हड़ हाराए वेठा। अल्लाह ताला सची मोहबत अता फरमाए। पाण फरमायूं, सवाइ उहे माण्हू जिन खे अल्लाह पंहिंजी रहमत खां परे कयो, या उहे जिन जिन खे अल्लाह ताला पंहिंजी रहमत खां परे कयो, उन्हनि खे छॾे बाक़ी काइनात जी हर शइ पई सुञाणे तां अल्लाह जो रसूल ऐं अल्लाह जो रसूल आहियां। मदीने शरीफ़ जूं खजूं अॼु बि गवाह आहिनि। महबूब जॾहिं शहर मां निकिरंदा हुआ त खजूं रोज़ सलाम कंदियूं हुयूं। महबूब हीअं वञनि पिया, पथर मंझां पियो आवाज़ अचे, अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल। मौला अली मुश्किल कुशा गॾु आहिनि। अर्ज़ु कयूं, मां पियो कुर्बान थियनि या रसूल अल्लाह। माण्हू त ॾिसजे ई कोन थो, सलातो सलाम जी सदा पई अचे। पाण फरमायूं, साम्हूं पथर ॾिसे पियो, चई ॾिसां पियो। फरमायूं, इहो मूंखे सुञाणे पियो, मूं ते सलाम पियो कई। सुभान अल्लाह। वण टिण पखी पखण, ज़मीन आसमान जी का बि मखलूक अहिड़ी कोन्हे जेका हुज़ूर खे न सुञाणे ऐं महबूबनि ते कलमूं न पढ़े। सभु पिया सलाम कनि, सभु पिया दुरूद पढ़नि
ऐं वरी रब जी शान त ॾिसो, वरी सभु अहिड़ा शान वारा जो जेको महबूब हुकुम कनि सभु पिया मञनि, भई सुञाणनि पिया त अल्लाह जो हबीब आहे ऐं काइनात जो मालिक बि आहे, मुख़्तार बि आहे। तॾहिं अवां हदीसुनि में पढ़ो त ॿिन्ही जहान जे सरदार जंहिंखे बि जेको हुकुम ॾिनो, जेकॾहिं पथर बि हो त उन मञियो आहे, ऐं जेकॾहिं वण हो त उन बि मञियो आहे। हाणे ज़िंदा त ठहियो पर मौल खे बि हुकुम ॾिनो अचनि त उन बि मञियो आहे। दुनिया में ॿी कंहिं बि शइ जी मजाल कोन्हे जो रब जो महबूब हुकुम ॾे ऐं उहो न मञे। इहो त सिर्फ़ु हिन कलमे पढ़ण वारे हिमत कई आहे। अलाह तौफ़ीक़ ॾे सम्झण जी। उलमा कराम वीचारा घणेई कोशिशूं कनि पर अञा कंहिंखे सम्झ में अचे ई कोन थी। अल्लाह करे सम्झ में अची वञे। रब जो उहो महबूब जंहिंजे बारे में रब फरमायो महबूब राज़ी उन खां थींदुसि जंहिंखां अवां राज़ी हूंदा। भले केतिरी पिया कोशिशूं कनि, उमिरि सॼी सजदे में पिया हुजनि, रब खे यादि पिया कनि, पर रब चयो न, भले पियो तस्बीह पढ़, जेसीं मुंहिंजो महबूब तोखां राज़ी न थियो तेसीं आउं राज़ी कोन थियां। रब जो फ़ैसिलो आहे। क़ुरान सॼो इन मथे गवाह आहे। अल हमद खां वठी, अल हमद जे अलिफ खां वठी सूरह नास जी सीन ताईं, यानी अल हमद शरीफ़ जी अलिफ खां वठी ऐं सूरह नास जी सीन ताईं सॼो क़ुरान महबूब जी सना, महबूब जी नात ऐं महबूब जी शान में नाज़िल थियल आहे। सुभान अल्लाह। बेशक सॼो क़ुरान महबूबनि जी शान में नाज़िल थियल आहे। का बि आयत अहिड़ी कोन्हे जंहिंमें मुस्तफ़ा जी शान न हुजे। हाणे इहो सॼो इल्मी बासूं आहिनि, थी सघे थो कंहिंखे सम्झ में अचे या न अचे, छो त शान जेको आहे उन जा ॿ पहलू आहिनि, हिकिड़ो आहे ईजाबी इस्बाती ऐं ॿियो थिए थो नफ़ी। ॿई आहे मुस्तफ़ा जी शान। त सॼो क़ुरान महबूबनि जी शान आहे ऐं हर शइ पई सुञाणे, सभु पिया मञनि, सभु मञनि पिया। वाह पाण अंदाज़ो करियो। हाणे हिते आयत पढ़ी अथमि, अर्ज़ु करिणो आहे। उहा आयत अञा उते ई पई आहे। जेकॾहिं कंहिं ॿिए रस्ते ते वेंदासीं त पोइ रस्ता त एतिरा आहिनि जंहिंजो को हिसाब बि कोन्हे, को हिसाब बि कोन्हे, छो त महबूबनि जी शान आहे। सुभान अल्लाह। पर ज़रूरत जे मुताबिक़ अहिड़ियूं ॻाल्हियूं अर्ज़ु करण बि ज़रूरी आहे, ज़रूरी आहिनि या न। ऐं आऊं अक्सर गुफ़्तगू जेका कंदो आहियां उनखे सवाल जवाब जी शक्ल में ज़्यादातर, यानी अवां सामाईन जेके वेठा हूंदा तन खे सवाल करे ऐं पोइ ईअं न त उहे उथी जवाब ॾियनि, जवाब मां पाण ॾींदो आहियां। ऐं इहो आसान तरीक़ो आहे सम्झण सम्झाइण जे लाइ। आसान आहे या न? हाणे मूं हींअर जेका ॻाल्हि पे कई अवां अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु गौर सां ॿुधो पिया। अल्लाह ताला अवां जी तवज्जो खे ऐं अवां जे हिन शौक़ ज़ौक़ खे, मुहबत खे रब सलामत रखे। ऐं जीअं अॼु मुहबत आहे तीअं ख़ुदा करे आईंदा साल ही ॾींहुं अचे तेसीं इहा मुहबत ईअं ई सलामत रहे। आमीन आमीन। सुभान अल्लाह। ईअं न त अॼु महफ़िल में दुरूद पिया पढ़ूं ऐं पोइ हिकिड़ो बि न पढ़ूं, पढ़ंदा रहूं, पढ़ंदा रहूं, बेशक पढ़ंदा रहूं, हर हाल में पढ़ंदा रहूं। भई नमाज़ पढ़ूं, नथा पढ़ी सघूं त कम से कम कलमूं त पढ़ंदा रहूं। सुभान अल्लाह। नमाज़ पढ़ूं, नथा पढ़ी सघूं त कम से कम नबी ते दुरूद त पढ़ंदा रहूं। दुरूद बेड़ा पार करे। पर अल्लाह कुदरत एतिरी मत कोन्हे माठ ज़बान चुप, पढ़नि कोन, ॻाल्हाइनि त पोइ ॻाल्हाइण बंदि किए मन त हीअ एॾी वञे जो माण्हू जेकॾहिं ज़रूरु ॻाल्हि बि करणु चाहे त इंतज़ारु करे त हीअ साईं माठ करे त ॻाल्हि करे। हाणे साईं माठ करे किथां, ज़बान खुली बंदि कोन थी। नवी ॻाल्हि ज़बान ईअं हले ऐं महबूब दुरूद जी ॻाल्हि अचे तॾहिं ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे, ॻाल्हि सम्झ में हीअं नथी अचे जो अञा सम्झ कोन आहियूं। जेकॾहिं हीअ हक़ीक़त सम्झ में अचे त रब ज़बान ॾिनी जे लाइ, इहो सवाल आहे। ज़बान आहे, ज़बुट बि आहे, ज़बान को बि चौपायो अहिड़ो कंहिं वटि ज़बान न हुई, पर उन ज़बान से उहा भरे थी, पर ॻाल्हि उनजो असांखे सम्झ में कोन ईंदो। उन जहिड़ी उहा साॻी ज़बान रब इंसान जे मुंहं में ॾिनी, कीअं पियो ॻाल्हाए, कहिड़ा मिठा आवाज़ पिया थियनि। इहो रब ज़बान खे रब इहा जेका ताक़त इहा शान ॾिनी ऐं अहिड़ी जुदा गाना शान ॾिनी जो ही ज़बान न हुजे त मां लाइ कमाल ज़बान जो आहे। रलामत रखे।
त मूं चयो न सलाम कंदो सवाल कंदो हलां ही ज़बान रब ॾिनी विया जे लाइ त इहो कंहिं आम माण्हू खां न कंहिं मूं जहिड़े फ़क़ीर खां न कंहिं महबूब जे आशिक़ खां पुछो कंहिं हुज़ूर जे राज़दां खां पुछो कंहिं दीवाने खां पुछो त रब ज़बान छाजे लाइ ॾिनी शेख सादी रहमतुल्लाह अलैह सिर्फ़ आशिक़ न आशिक़नि जो इमाम बेशक बेशक जंहिंखे सभु पिया जेके वलियनि जा गुस्ताख़ उहे बि पिया मञनि हद थी वई आहे न यानी रोज़े धणी रहबर खे के मञनि के कोन मञनि महबूब सुभानी खे को मञे को कोन मञे मोइनुद्दीन अजमेरी खे को मञे को कोन मञे उहो जेको कोन मञे वारा आहिनि से बि शादी खे मञनि पिया सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह ऐं जे इनकार कनि त पुछंदुसि नथा मञो त गुलिस्तां बोस्तां मदरसनि में छाजे लाइ था पढ़ायो बेशक को बि दारुल उलूम अहिड़ो कोन्हे जंहिंमें शेख सादी जी गुलिस्तां बोस्तां पढ़ाई न इहो उन बुज़ुर्ग जी मक़बूलियत जी अलामत आहे दरबारे मुस्तफ़ा जो मक़बूल शाइर अल्लाह अकबर अहिड़ो अज़ीम शाइर जंहिं महबूब जी सना कई त रब खे एॾी पसंदि आई जो अल्लाह ताला उन सना खे बंदे जी ज़बान मां निकितल लफ़्ज़ पर हुक्म जेको आयत मंझां साबित थिए सो हिन जी रुबाई मां साबित सुभान अल्लाह बेशक रुबाई मां त अहिड़े माण्हू जी ॻाल्हि ज़बरदस्त मज़बूत हूंदी या न बेशक ऐं हुन जवाब लाइ कोशिशि पियो करियां ज़बान रब ॾिनी छाजे लाइ इहो आऊं जवाबु कोन थो ॾियां जवाबु पुछूं था शेख सादी खां ऐं जेकॾहिं इजाज़त ॾियो त कुझु शादी जी सुञाण कराईंदो हलां इजाज़त अताओ माशाअल्लाह सुभान अल्लाह आशिक़ आहे आशिक़ अल्लाह अकबर आशिक़नि जा पंध परे ही असांजा रोज़े धणी रहबर गादियूं जेके थियूं सभु आशिक़ अवल खां करे आख़िर ताईं अठी गादी गादी ते वेठो आशिक़ अवां चवंदो ईअं आशिक़ कीअं थियो त आऊं चऊं त आशिक़ पग कयो पैगंबर जी पग जंहिंजे सर ते आई उन पग जे फैज़ से वो अल्लाह अल्लाह जे हबीब जो सच्चो आशिक़ थी सुभान अल्लाह हाणे उन जे कर्म मथे आहे जंहिं मुरीद ते विझे महिरबानी वारी नज़र उन खे बि ठाहे छॾे आशिक़ शेख सादी सिर्फ़ आशिक़ न आशिक़नि जो इमाम हो नातूं लिखियूं अथनि अल्लाह अकबर अल्लाह नात शेख सादी इख़्तिसार से अर्ज़ु करियां जोश जी ज़रूरत आहे कोन जोश थियो वञे थो न करणु घुरिजे हूअं बि राति हुजे जोश करियूं त ठीकु ऐं ॾींहं जो तिड़को बि आहे जोश बि आहे न ज़रूरत आहे कोन अवां ज़रा तवजह ॾिजा तवजह ऐं शेख सादी जी ॻाल्हि एतिरे लाइ करियां थो त दलील में उन जो कौल थो रखां त जेको माण्हू दलील पियो ॾे पहिरीं उन जी सुञाण हूंदी त उहा दलील बि मज़बूत हूंदी कंहिंजी मजाल कोन्हे जो उन हुजत या दलील खे ठुकराए सघे न दुनिया में को अहिड़ो वकील कोन्हे जो शेख सादी जी ॻाल्हि जो रद्द करे न सुवाल ई कोन्हे छो त आशिक़ घणेई नातूं लिखियूं अथनि घणेई नातूं लिखियूं अथनि हिकिड़े दफ़ा ख़्यालु पैदा थियो त नातूं त घणेई लिखियूं पर हिकिड़ी रुबाई अहिड़ी लिखां जंहिंजी मिसाल न हुजे सुभान अल्लाह हाणे रुबाई चइजे उनखे जंहिंमें 4 मिसरा हुजे 4 मिसरा 4 बंद मिसरो सम्झो पिया न यानी मसलन को बि ग़ज़ल का बि नात का बि कविता अवां पढ़ंदा त कंहिंमें 2 बैत हूंदा कंहिंमें 3 कंहिंमें 4 पोइ इन जा अलॻि अलॻि नाला आहिनि रुबाई पोइ सुलासी पोइ मुखम्मस पोइ मुसद्दस ऐं पोइ सभिनी जा वज़न बि जुदा जुदा इहो मामिलो सॼो शाइरी जो आहे ऐं उन में तराज़ू रखियलु हूंदो तोरंदा तोरे तोरे चवंदा ही ॿई जेके मिसरा ॿई बराबरि मिसरा यानी 2 दरवाज़ा हुजनि था न कंहिं घर जा 2 दरवाज़ा जेके आहिनि जेकॾहिं उहो सुटाड़ कमाल वारो हूंदो त उन में वार जो बि फ़र्क़ु कोन हूंदो ॿिन्ही दरवाज़नि में 2 बराबरि यानी उन्हनि जी चौड़ाई लंबाई ख़ूबसूरती हिकिड़े खे ॾिसो त सम्झो ॿियो उन जहिड़ो ई ज़रो बि फ़र्क़ु कोन्हे फ़र्क़ु रहियो त चवंदा नांग आहे अञा कारीगर कोन्हे वाह वाह क्या बात क्या मिसाल है वाह वाह बहुत अच्छी मिसाल शाइर जेके हूंदा आहिनि उन्हनि जे मिसरे में ज़ेर ज़बर जी बि फ़र्क़ु कोन हूंदी मौला शादी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह चई रुबाई लिखंदुसि हाणे काग़ज़ कलम खणी वेठो ऐं अहिड़ा जॾहिं लिखनि त ईअं न त अखि बंदि कनि यानी हीअ अखि बंदि करे दिलि वारी अखि से साम्हूं पिया मुस्तफ़ा खे ॾिसनि हाणे पिया लिखनि यानी
दीदार करियो पिया लिखनि त उन लिखण में बि फ़र्क़ु कोन ईंदो। ॿुधजां रुबाई, असां वारी तक़दीर त हिन रुबाई ते पूरी थी वञे, पर कजे छा, असां वटि वक़्तु आहे कोन, ॿियो सभु कुझु आहे, वक़्तु कोन्हे, घणो घटि वक़्तु आहे। ईमान अफ़रोज़ ॻाल्हि आहे, ईमान अफ़रोज़। कलम कागज़ खणी वेठो, हाण तो लिखे कंहिंजी ॻाल्हि, मुस्तफ़ा जी ॻाल्हि, रब जे महबूब जी शान, ज़िक्र मुस्तफ़ा। पहिरियों बंदि लिखिया आहिनि, मिसरो, मिसरे ते गौर रखजा। शेख सादी पियो लिखे, बलगल उला बिकमालिही, हिकिड़ो मिसरो थी वियो। ऐं हिन जी माना थिए थी त बुलंदियूं पंहिंजे कमाल ते पुगियूं। या रसूल अल्लाह, अवांजी बुलंदी कमाल ते पुगी, हिन खां मथे बुलंदी आहे ई कोन। हिन खां मथे बुलंदी रब जे लाइ, हिन खां मथे बादज़ ख़ुदा बुज़ुर्ग तुई किस्सा मुख़्तसर। जेतिरियूं बि बुलंदियूं अल्लाह ताला इंसाननि खे ॾिनियूं, नबीयनि खे, रसूलनि खे, मुरसलीन खे, रब जेके मक़ाम ॾिना, बुलंदियूं ॾिनियूं। शेख सादी चए थो, या रसूल अल्लाह, उन बुलंदी जे कमाल ते अवां पहुता। अवांजी बुज़ुर्गी, अवांजी बरदरी, अवांजो कमाल, अवांजो फज़ल इंतिहा ते पुगो। बलगल उला बिकमालिही, हिकिड़ो मिसरो। हाणे अॻिते वरी लिखियाऊं, कशफत दुजा बिजमालिही, कशफत दुजा बिजमालिही जी माना थिए थी दुनिया में ऊंदाहि हुई, दुनिया में रोशनी हुई कोन, नूर हो कोन, न ज़मीनुनि में न आसमाननि में, ऊंदाहि ऊंदाहि हुई। पोइ थियो छा त फान फरमाइनि था, कशफत दुजा, ही दुनिया वारी तारीकी ऊंदाहि दूर थी। कहिड़े सबब से? चंड उभरियो, सिज उभरियो, तारा चमकिया न। फरमायाऊं, कशफत दुजा बिजमालिही, या रसूल अल्लाह, अव्हांजे वदुहा वारे मुंह मुबारक जी रोशनी से जग रोशन थी। सुभान अल्लाह, सुभान नारे तकबीर, नारे रिसालत, अज़मत मुस्तफ़ा, वाह वाह, माशाअल्लाह, सुभान अल्लाह। रुखे अनवर जी ज़िया से, महबूबन के पाक मुंह मुबारक जे नूर से। ऐं ही बयान पियो करे शाइरन जो इमाम, चए तो कशफत दुजा, दुजा माना ऊंदाहि तारीकी, यानी तारीकी जग मजा दूर थी। केड़े जरिए थी? पर चोंटा बेजमाली, तारीकी दूर थी कैसे? जमाल से। जमाल जी माना थिए थी हुस्न, जमाल जी माना थिए थी खूबसूरती। जमाल त हज़रत यूसुफ वटि बि हो, अहिड़ो जमाल रब कंहिंखे ॾिनो ई कोन। हज़रत यूसुफ खे रब जेको जमाल ॾिनो, हुस्न, बेशक हुस्न हो। उम्मुल मोमिन हज़रत आयशा हिकिड़े मर्तबा वेठे वेठे दिलि में ख़्यालु पैदा थियो, इहो यानी शान वारनि जा घर बि शान वारा, घर बि शान वारा। ऐं उम्मुल मोमिनीन जे इल्म जी त का हद कोन्हे। सुभान अल्लाह। सैयदना सिद्दीक़ अकबर जा उम्र अगरचे घटि हुई, पर सहाबा खे मसालो सम्झ में न ईंदो, पर्दे पुठियां बि चवंदा, अमड़ हिन मसइले जो जवाबु आखां सवा ॿियो कोई कोन ॾींदो। अगरचे औरत हुई, नालो औरत वठां पियो सम्झाइण जे लाइ। हिते त हाणे आहे कोन, त यानी औरत जे लाइ बि इल्मु केतिरो ज़रूरी आहे। औरत जे लाइ बि कहिड़ियूं कहिड़ियूं इल्म वारियूं अल्लाह जूं बंदियूं। त ख़्याल पैदा थियो, हिकिड़ो सवाल कयो अथनि उम्मुल मोमिनीन महबूबन खे, ॿिन्ही जहाननि जे सरदार खे। अर्ज़ करण लॻी त या रसूल अल्लाह, असां हज़रत यूसुफ जे हुस्न जा तज़किरा ॿुधा त हुस्न अहिड़ो हो जो मुंहं ते नक़ाब रखंदा हुआ, को माण्हू ॾिसण जी ताब ई कोन रखंदो। एॾो हुस्न हो हज़रत यूसुफ जो, ॾिसी कोन सघंदा हुआ। तॾहिं पाण चारे ते कहिड़ो हुस्न हूंदो, केरु सम्झी सघे। अॼु माण्हू हुस्न खां यानी ना वाक़िफ़, ख़बर ई कोन्हे हुस्न चइजे कंहिंखे, अल्लाह हुस्न अता करे। त हज़रत यूसुफ खे रब एॾो हुस्न ॾिनो, सो बि सदको मुस्तफ़ा जो, बेशक एॾो हुस्न। ऐं उम्मुल मोमिन चयो, या रसूल अल्लाह, अव्हांजे सदके में जेके हुस्न मिलियो, उनखे माण्हू ॾिसियो कोन थी सघा, अव्हां खे सभु पिया ॾिसनि। सुभान अल्लाह। इहा ॻाल्हि चई, मूंखे सम्झ में अचे ई कोन थी। त हज़रत यूसुफ खे आंजे सदके में, आंजे हुस्न मज़ा, अव्हांजो हुस्न 100 हिसा करियूं त 99 अञा अव्हां वटि पिया आहिनि।
सिर्फ़ु हिकिड़ो हिसो मिलियो हज़रत यूसुफ खे, उनखे को ॾिसो बि कोन सघे ऐं अव्हां खे पंहिंजा पराया दोस्त दुश्मन सभु पिया ॾिसनि, ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। पाण फरमायो ॻाल्हि वॾी ॻरी कई अथई, मुंहिंजो जेको ज़ाहिरी बशरी हुस्न उन मथे बि रब 70,000 पर्दा रखिया आहिनि। नूर जी त ॻाल्हि ई कोन्हे अञा मुंहिंजे महबूब बेमिसल बशर नूरी बशर जी बशरियत जी ॻाल्हि आहे। फरमायो मुंहिंजे मुंहुं मुबारक मथे जेको रब बशरियत ऐं बेमिसल नूरी बशरियत ॾिनी ऐं बशरियत वारो हुस्न जेको आहे, इन हुस्न मथे बि हिकिड़ो न ॿ न 70,000 पर्दा पियल आहिनि। ऐं जेकॾहिं हिकिड़ो बि पर्दो आऊं हटायां त अबू बकर बि ॾिसी कोन सघी। हाणे जॾहिं इहा ॻाल्हि थी न त अमड़ आयशा ज़िद कयो इहो पढ़णो हुजे त मौलाना रूम जी मसनवी पढ़ो। इहो वरी ॿियो आशिक़, इहो वरी अहिड़ा आशिक़ साईं अॻे थी विया, अॼु बि हूंदा। अल्लाह करे असांखे बि कोई अहिड़ो मिली वञे जेको हिकिड़ी नज़र से माला माल करे। इनखे मौलाना रूम वॾी तफ़सील से लिखियो। जॾहिं उम्मुल मोमिनीन हज़रत आयशा अर्ज़ कयो त हज़रत यूसुफ खे ॾिसी कोन सघंदा, अव्हां खे पाण फरमायो 70,000 पर्दा, तॾहिं ज़िद कयूं त महिरबानी करे अव्हां हिकिड़ो पर्दो त हटायो, ऐं ॾिसां उहो हुस्न आहे कहिड़ो। तॾहिं पाण फरमायो आयशा तुंहिंजी अख में मजाल कोन्हे, ॾिसी कोन सघंदी। पर महबूबा हुई न, महबूबे ख़ुदा ज़िद करे वेही रहिया न ॾिसंदुसि, भले जान वञे, भले अख वञे, भले जान वञे, पर उन हसन जो जलवो ॾिसण लाइ बेताब आहियां। हिकिड़ी झलक पसायो ऐं हिकिड़ो पर्दो हटायो त आउं अव्हां जी उम्मीदवार आहियां। पाण फरमायो आयशा ज़रो होॾां निहार आहिनि हुजरे आयशा में, अॼु जिथे महबूबन आराम फरमाए रहिया आहिनि उन ई जाइ ते, अॼु जिथे मुस्तफ़ा आराम फरमाइनि मस्जिद नबवी में हुजरे आयशा में, जिथे महबूबन जो दरबार लॻल आहे उन ई जाइ ते पाण फरमायो होॾां निहार। हज़रत आयशा खणी हीअं थोरो जेॾां महबूबन इशारो कयो ओॾां निहारियऊं, देरी कोन लॻी, पाण हिकिड़ो पर्दो हटायो अथनि, फरमायो हाणे हेॾे निहार। उम्मुल मोमिनीन हज़रत आयशा हीअं जो खणी निहारियो, हदीस में आहे रड़ करे हुजरे में जा ॿाहिरि निकिरी विया, जोड़ी ॿाहिरि निकिता। महबूबन पर्दो मुंहं ते ॾे, चयो आयशा भॼी ॿाहिरि छाजे लाइ निकिते? फरमाई या रसूल अल्लाह कसम रब जी, मूंखे ईअं लॻो त सॼे जग में बाहि लॻी वई आहे ऐं आऊं हिते बीह कोन सघियुसि, छो त अञा त हिकिड़ो पर्दो हटियो हो, पर उन रुख मथां जेकॾहिं उहे 70 पर्दा हटनि त आहे कंहिंजी मजाल जो जलवे मुस्तफ़ा ॾिसी सघे। हीअ त रब जो करम आहे जो अल्लाह ताला एॾा पर्दा रखी पंहिंजो महबूब असांखे ॾिनो। कशफत दुजा बिजमाली, फरमायूं त अल्लाह ताला ऊंदाहिन खे या रसूल अल्लाह अव्हां जे रुख अनवर जी रोशनी से दूर करे छॾियो। अहिड़ो रुख रोशनी रहे छाजे लाइ? रोशनी आहे बि कोन, अॼु दर पां बंदि कया आहिनि। सिज जॾहिं उभरे थो तॾहिं तिड़के में कंहिं मथे बुखल कोन थो करे, हिन घर में तिड़को वेंदो हिन में कोन। हाणे को माण्हू जेकॾहिं दर बंदि करे उन में सोराख बि हुजनि त उन में कागज़ कपिड़ा ॾेई रोशनी बंदि करे त अंदरि रोशनी हाणे पाण पियो ऊंधाए ठाहे, त इन जो कमु वरना महबूबनि जे अचण खां पोइ ऊंधाए रही कोन। कशफत दुजा बि जमालिही, हाणे 2 मिसरा थी विया, अञा 2 खपनि। रुबाई चइजे उनखे जंहिंमें 4 मिसरा हुजनि। सॼी राति निकिरी वई, इहे मिसरा ईअं कोन ठहिया हुआ, मिसरा ठाहींदा विया, मुवाज़नो कंदा विया, वरी ॾिठाऊं न अञा कोन थियो, अञा कुझु कमी, अञा कुझु कबी, वरी लिखियाऊं, कागज़नि जा अंबार लॻी विया, लिखंदा वञनि, रखंदा वञनि, पंहिंजो फ़ैसिलो आशिक़नि जा फ़ैसिला। हालांकि कंहिं बि मिसरे में का कमी कोन हुई, पर उन चयो न मिसरा अहिड़ा ठाहियां जो मुस्तफ़ा खे पसंदि अची वञनि। हाणे 3 मिसरो ॿुधजां, बलगल उला बि कमालिही कशफत दुजा बि जमाली हसनत जमीउ ख़िसालिही। महबूबन जी हर आदत, हर अखलाक आला शान वारी, जंहिंखे चइजे ख़ुल्क़े अज़ीम।
ऐं जंहिंजो ज़िक्र रब कयो इन्नक लअला ख़ुल्क़िन अज़ीम, इहो ख़ुल्क़ अज़ीम जो ज़िक्र थियो। ख़ुल्क़ अज़ीम बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ ख़िसालिही। टे थी विया, रात बि वञी हाणे अध थी, हाणे लिखो चोथों मिसरो लखी ऐं हू टे मिसरा जेके आहे उन से मिलाए पढ़ियो। जॾहिं चोथों मिसरो पढ़ण चुन सादी अञा ठहियो ई कोन, खणी रख हिकिड़े पासे। वरी लिखियो अथनि, कहिड़ा लिखिया हूंदा, उहो आशिक़ ॼाणे या रब जो रसूल ॼाणे। लिखंदा विया पसंदि कोन आहे, चऊं टे ठहिया चोथों ठहियो ई कोन्हे। जेसीं न ठहंदो तेसीं लिखंदो रहंदो। पर आख़िर इंसान आहे, ॿिन्ही जहाननि जे सरदार सभु कुझु पे ॾिठो त दीवानो परेशान थी वियो आहे। आधी राति थी वई, हाणे अची सहर जो वक़्तु थियो, रहमत जा दर खुलिया, थधी हवा लॻी मदीने जी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रहमत जी हवा लॻी, दर रहमत जा खुलिया। रब पहिरीं आसमान ते आयो, अची चई आहे को मूंखां घुरण वारो। हदीसुनि में आहे रोज़ाना इहो हाल थिए थो। जॾहिं सहर जो वक़्तु थिए, असुर जो वक़्तु थिए, रब अचे पहिरीं आसमान ते ऐं पोइ चए आहे को मूंखां घुरण वारो। बीमार घुरे त शिफ़ा ॾियां, बेरोज़ी वारो घुरे त रिज़्क़ ॾियां। जेकी घुरंदा सो सभु मिलंदो। सॼी राति जाॻंदा रहिया, उन वक़्तु सुम्ही रहिया, हाणे मिले किथां? उन वक़्तु जेके जाॻिया तन खे मिलियो। तहजुद उन ई वक़्तु पढ़िजे थो। जेको 5 वक़्त न पढ़े सो तहजुद किथां पढ़ंदो? ऐं जेसीं तहजुद न पढ़ंदो तेसीं उन दर जी ख़ैरात किथां मिलंदी? दर त खुलियल आहिनि, पर को माण्हू पलांद पाए ख़ैरात घुरे त सही। दर में का बि कमी कोन्हे दोस्त, आख़िरी दौर आहे। घुरण वारनि में घटिताई ऐं कमी अची वई। घुरण वारा कोन रहिया। जेके माण्हू मोहताज आहिनि तन वटां घुरनि पिया, ऐं मुख़्तार जो दर खुलियो पियो आहे, तॾहिं बि कोन पिया। हाणे अल्लाह पाक क़िस्मत खे सही करे लिखी लिखी चोथों मिसरो ठहियो ई कोन। थका तॾहिं थोरी देरि इरादो कयां त थोरो आॾो पासो करियां। सॼी राति वेठा हुआ, थोरो सुम्हण लाइ न, थोरो आॾो पासो करे वरी थो उथियां। बसि आॾो पासो कयां हूं, निंड खणी निंड अची वई। हेॾा निंड आई, होॾा मुस्तफ़ा बि आया। सुभान अल्लाह। ख़ुदा करे कॾहिं असांखे बि अहिड़ी निंड अचे, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भले नंढूं अचनि, अल्लाह करे निंड कंहिंजी न फिटे। निंड बि ज़रूरी आहे, पर अहिड़ियुनि महफ़िलुनि में दुआ करियो मौला कॾहिं अहिड़ी बि निंड अचे, अखि लॻे मुस्तफ़ा अचनि। बुज़ुर्ग त अहिड़ियूं दुआऊं कंदे कंदे सॼी उमिरि इन में निकिरी वई त मौला कॾहिं अहिड़ी निंड अचे, हेॾा अखि बंदि थिए, होॾा क़िस्मत बेदार थिए ऐं अव्हां जे चहिरे जो दीदार थिए। दुआऊं घुरंदा विया, क़िस्मत वारनि खे दीदार बि थियो, कन खे निंड में थियो, कन वरी जाॻंदे बि दीदार, जाॻंदे बि दीदार कयो। निंड अची वई, महबूबनि जो दीदार थियो। पाण फरमायो आशिक़ परेशानी तो कोन थी, 3 बंद ठाया, चौथों ठहे कोन तो न। फरमायो या रसूल अल्लाह, कोशिश घणी कई अथमि पर चौथों बंद ठहियो ई कोन। तॾहिं पाण फरमायो आयो ई एतिरे लाइ आहियां जो 3 बंद तोजा, चौथों मुंहिंजो मिलाए रुबाई मुकम्मल कर। पाण गोया ईअं फरमायो त शादी जंहिंजी न ठहे उनजी ठाहिण लाइ रब मोकिलियो। सुभान अल्लाह। ऐं गोया कि इहो पैगाम हो तो कलमे पढ़ण वारा, जॾहिं कंहिंखां बि तोजी का ॻाल्हि न ठहे, को कमु सरंजाम न थिए त छॾ सभिनी दरनि खे, पुकार मूंखे तोजा कम मां ठाहींदुसि। पर को अहिड़ी तवज्जो करे तॾहिं न। फरमायाऊं त लिख। शेख सादी खयो कलम कागज़, हाणे लिखियाऊं। फरमायो पढ़ तो वारी रुबाई पढ़ कई। बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही। पाण फरमायो लिखो सल्लू अलैहि व आलिही, सल्लू अलैहि व आलिही। मिसरो बराबर थियो या न? टे मिसरा शादी जा, चौथों ॾिनूं मुस्तफ़ा, जंहिंमें माना थिए थी त उहो शान वारो नबी जंहिंजे मक़ाम जो ही हाल आहे। हाणे तो मथे लाज़िम आहे त सलात बि उन ते पढ़ ऐं उन जी आल ते सलाम पढ़। क़ुरान मजीद में रब चयो या अय्युहल्लज़ीना आमनू, यानी इन्नल्लाह व मलाइकतहू
मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व तस्लीमा। ही आयत मुक़द्दसा आहे जंहिंमें फुक़हा जो मोमिननि जो फ़ैसिलो जॾहिं बि को मोमिन इहा आयत ॿुधे इन में दुरूद पढ़ण जो हुकुम आहे। आयत ॿुधंदे ई दुरूद पढ़े, छो त रब हुकुम ॾिनो त काइनात वारा महबूब जो मुक़ाम एॾो बुलंद आहे जो हर वक़्तु रब पियो दुरूद भेजे, हर वक़्तु मलाइक पिया सलाम पढ़नि ऐं ॿुधण वारा तूं बि त सलात पढ़ ऐं पंहिंजे महबूब ते सलाम मोकिल। आयत ॿुधंदे ई सलात सलाम पढ़जे थी या न? हाणे ही रुबाई जेका आहे रुबाई असांखे त ख़ैर ख़बर कोन्हे, वञ जन खे ख़बर उहे जॾहिं बि इहा रुबाई ॿुधनि तॾहिं पढ़नि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद पढ़नि, छो त रुबाई जो आख़िरी मिसरो जेको हुन में हुकुम इहो ई आहे सल्लू अलैहि व आलिही, यानी अल्लाह जे हबीब ते ऐं आले नबी ते दुरूद पढ़ो। सभु पढ़नि दुरूद। होॾां आयत जी शान ॾिसो, हेॾां शेख शादी जी रुबाई जी शान ॾिसो। हिन रुबाई खे बि रब उहो मुक़ाम ॾिनो त जेको हुकुम आयत जो सो ई हुकुम हिन रुबाई। हाणे त सम्झ में अची वई हूंदी त शेख सादी जो शान केॾो। हाणे अचो था शेख सादी जी दरबार में त ॿुधाए रब ज़बान छाजे लाइ ॾिनी? सवाल इहो ई कयो हो। ही ॻाल्हि जेको डिघी थी सो सिर्फ़ु हुन यानी जंहिंजो कौल अर्ज़ु करियां उनखे मज़बूत करण जे लाइ। हाणे को बि इंशाअल्लाह शक कोन रहंदो। फ़ैसिलो फ़ैसिलो अल्लाह इन फ़ैसिले खे मञण जी तौफ़ीक़। आशिक़े सादिक जो फ़ैसिलो फ़ैसिलो ॿुधजा। ज़बां ताल बुवद दर जहां दाए गीर, ज़बां ता बुवद दर जहां जाए गीर, सनाए मोहम्मद बुवद दिल पज़ीर। सुभान अल्लाह। इन दीवाने चयो जेसी ज़बान मुंह में ॻाल्हाईंदी रहे तेसी ज़बान वॼा सिर्फ़ु मोहम्मद जी सना थींदी रहे। साबित थियो अल्लाह तबारक व तआला ज़बान ॾिनी एतिरे लाइ त ई ज़बान हर वक़्तु महबूबनि जी सना में तर रहे, मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदी रहे ऐं महबूबनि ते सलाम मोकिलंदी रहे। जॾहिं को ज़रूरी कमु थिए तॾहिं खणी उहा ॻाल्हि कजे, बाक़ी ज़बान रहे हर वक़्तु महबूबनि ते दुरूद पढ़ण में। छो त ज़बान आहे एतिरे लाइ। ज़बान ही फ़ैसिलो कंहिंजो। हाणे जेकॾहिं अव्हां का सवाल पुछां, अव्हां थकिजी विया आहियो, घणा जल्दी थका आहियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह। भई मूंखे इन ॻाल्हि जो बिल्कुलु अहसासु आहे त को हिकायत को वाक़ियो इहो बयानु करियूं त अव्हां सभई ख़ुशि थी सुजाॻ थी वञो था, ऐं का अहिड़ी ॻाल्हि कजे तॾहिं अव्हां ज़रा सुस्त थी वञो था। छो त असांजी आदत पई वई आहे वाक़िया ॿुधण जी, ऐं वाक़िया ॿुधणु थोरो सम्झणु आसान थिए थो, आसान थिए थो। इन हिसाब सां ज़ौक़ बि वधे, शौक़ बि वधे। हीअ हाणे असां जहिड़ा फ़क़ीर अचो कनि जीअं सबक़ पिया पढ़ायूं, अव्हां चओ था असीं कोई हिते सबक़ पढ़णु कोन आया आहियूं, असीं त आया आहियूं तक़रीर ॿुधणु, ऐं अव्हां पिया सबक़ पढ़ायो। असांजी वॾी कमज़ोरी इहा आहे जो असां सबक़ खां अञा बि पिया भॼूं। हाणे न पढ़ंदा त कॾहिं पढ़ंदा? पंहिंजा त थियो। हींअर अव्हां पाण ॾिठो हिन स्टेज मथां जंहिं तालीम जे लाइ अव्हां खे दावत बि ॾिनी हो केरु? अॼु उन्हनि खे बि इहो मौक़ो मिलियो जो असांखे चवनि पिया पढ़ो पढ़ो। इहा क़ाबिल गौर ॻाल्हि आहे, हिन घणो कोन ॻाल्हाईंदुसि। अल्लाह करे सम्झ में अची वञे। अॼु खां नंढा वॾा सभु इहो ताहियो कनि त पढ़ंदासूं। मूंखे वॾी ख़ैरत आई हक़ीक़त में। ही केॾो हमदर्द माण्हू, भले मतिलबु हुजे पर हुन ॻाल्हि कहिड़ी कई। असीं न सम्झासूं तॾहिं क़ुरान पढ़ी ॾिसो। ॿिन्ही जहाननि जे सरदार जो बीलाद मल्हाइण वारा क़ुरान मजीद में जिथे बि मुस्तफ़ा जे अचण जी ॻाल्हि आहे उन से गॾु रब ताला इल्म जी ॻाल्हि कई आहे। इल्म जी ॻाल्हि कई आहे। गोया कि रब फरमायो आहे महबूब मुंहिंजो पर ॾियां पियो तोखे एतिरे लाइ जो तूं जाहिल न रहे ऐं तोखे महबूब इल्म अता फरमाए रोशनी इल्म जी ॾे।
वरी ॿियो सवाल कंदो हलां नबी सगोरा आया नबीयनि जे आख़िर में नबीयनि जो नबी आयो पर आया छा जे लाइ छा इहो सवाल कोन थींदो छा जे लाइ आया ज़रूरत कहिड़ी हुई उन ज़रूरत मथे जेका आयत पढ़ियमि उन में बि जवाबु मौजूदु आहे लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिनहुम रब चयो अल्लाह रसूल उन्हनि मंझां मोकिलियो मौला छा जे लाइ मोकिलियो ज़रूरत कहिड़ी भई उहे त ज़िंदा हुआ खाधऊं पीतऊं पे ऐं वॾा ताजर हुआ वॾा ज़बरदस्त मालदार हुआ उन्हनि वटि पंहिंजी तहज़ीब हुई शान हुई शौक़त हुई अबू लहब जहिड़ा अहिड़ा जो मुंहुं चमकंदो जीअं टांडो पियो चमके पर जॾहिं मुस्तफ़ा खे न मञाई तॾहिं उहो साॻी छा थियो अबू जहल थी वियो अबू जहल अबू लहब उन्हनि वटि दुनिया जी का बि कमी कोन हुई उन्हनि जे विच में मुस्तफ़ा आया सबबु कहिड़ो कहिड़े कम लाइ अॻिते आयत पढ़ो यतलू अलैहिम आयातिही रब फरमायो मुंहिंजो महबूब अची आ मथे मुंहिंजूं आयतूं पढ़ंदो सुभान अल्लाह पढ़ण जी ॻाल्हि आई आहे न अच्छा हिकिड़ो कमु आयतूं पढ़ण ॿियो युज़क्कीहिम मुंहिंजो महबूब जॾहिं ईंदो अव्हांजे दिलि में जेकॾहिं ज़ंग हूंदो कट हूंदो ज़ुल्म हूंदो बुराई हूंदी मुंहिंजो महबूब अव्हांजे दिलि मथां सभु ज़ंग लाहे ऐं अव्हांजे दिलि खे आरी से वांगुरु रोशन करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहो ॿियो कमु वरी टियों कमु युअल्लिमुकुमुल किताब वल हिकमा महबूब आयो ई एतिरे लाइ आहे जो अव्हांखे क़ुरान जी तालीम ॾे ऐं अव्हांजे हिकमत जा सबक़ सेखारे ही टे कम आहिनि जंहिंजे लाइ नबी सगोरा आया इन ई कम जे लाइ करे आया ऐं वरी क़ुरान मजीद में रब चयो इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन महबूबनि जे अचण खां पहिरीं अवां त बिल्कुलु ऊंधाए में पे भटकिया शैतान जो अवां मथे मुकमल कंट्रोल हो जीअं शैतान कयो तीअं पे अवां कयो ही रब जो अवां ते फज़ल थियो जो महबूब अची शैतान जे पंजे मंझां अवां खे छॾाए क़ुरान जी तालीम ॾेई अवां जा दिलि साफ़ करे अवां खे एॾा उरूज बख़्शिया जो सुरैया हेठि रही वई ऐं अबू बकर उन खां मथे निकिरी वियो एतिरे लाइ त आया हुआ कहिड़े कम लाइ इहो इल्म जे लाइ मीलाद मल्हायूं ऐं ख़ुशियूं बि करियूं पर महबूब जंहिं मक़सद जे लाइ आया उन मथे नज़र ई कोन्हे उन मथे को ध्यानु ई कोन्हे ॿिन्ही जान जा सरदार आया पढ़ाइण जे लाइ क़ुरान जी तालीम ॾियण जे लाइ ही वेठा आहिनि उलमाए कराम पाण ख़ुदि फरमायो अथनि हदीस पाक में फरमायो बुइस्तु मुअल्लिमा फरमायो त मूंखे रब सेखारण वारो उस्ताद बनाए मोकिलियो आहे पाण महबूब पिया फरमाइनि पर बुइस्तु यानी आऊं मबूस थियो आहियां अल्लाह ताला मूंखे मोकिलियो आहे छा जे लाइ पर मुअल्लिमा आऊं त आयो सेखारण आहियां अव्हांखे तालीम ॾियणु आयो आहियां छा उहा तालीम बंदि थी वई न कसम रब जी क़यामत ताईं तालीम बंदि कोन थींदी उहा तालीम अॼु बि उहा ई पई हले पई हलंदी हाणे उन तालीम खे हासिल करण वारो घुरिजे जेको अची तालीम हासिल करे ॿिन्ही जान जे सरदार जे अचण जो मक़सदु ई इहो पाण फरमायो ऐं हिकिड़ी ॿी हदीस अर्ज़ु कंदो हलां जेका हींअर यादि अची वई मस्जिद नबवी रब सभिनी खे ॾसे आमीन मस्जिद नबवी यानी नबी वारी मस्जिद कंहिंजी मस्जिद ऐं नबी वारी मस्जिद जी शान इहा आहे त उन मस्जिद में जेकी आहे सो ख़ुदा वारी मस्जिद में बि कोन्हे लॻाए ॾियो फतवा हीअ त मौलवी हद पियो करे रब वारी मस्जिद में आहे कोन ऐं नबी वारी मस्जिद में उहा कहिड़ी शइ जेका मके पाक में कोन्हे यानी मस्जिद हराम इहो मके पाक में विच में ख़ुदा जो घर चौधारी मस्जिद चौधारी इहा मस्जिद मस्जिद हराम हराम थी न वॾी शान वारी हिकिड़ी नेकी हिकिड़े लख जो सवाल यानी मके पाक में मस्जिद हराम में ख़ुशि नसीब पहुतो चई सुभान अल्लाह हिकिड़ो लख दफ़ा पोयां सुभान अल्लाह चई केतिरा दफ़ा हिकिड़े लख दफ़ा हिकिड़ो ख़तम पढ़ियाई लख ख़तम जो सवाबु मिलियो केॾी वॾी शान वारी मस्जिद
मस्जिद हराम पर मूं चो वॾी शान वारी मस्जिद आहे पर जेका शान जेका शइ मस्जिद नबवी में आहे उहा उते कोन्हे अवां गौर करियो उहा शइ कहिड़ी उहा शइ आहे जन्नत जी क्यारी सुभान अल्लाह बिनी जहाननि जे सरदार ख़ुदि फरमायो मां बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्ना अचण वारा मस्जिद हू बि आहे मस्जिद ही बि आहे पर मुंहिंजे घर ऐं मुंहिंजे हिन मिंबर जे विच में जेका जाइ आहे जन्नत जी क्यारी आहे अव्हां खे जीते जाॻते अचो उन में जन्नत में दाख़िल करे ऐं जन्नत जा नज़ारा कराए सुभान अल्लाह जन्नत जा नज़ारा नहीं मस्जिद नबवी जी ॻाल्हि पियो करियां मस्जिद नबवी जी ॻाल्हि दीवाना वेठा आहिनि सहाबा कराम ॿ जमातूं ॿ टोलियूं टोली सम्झो पिया न हिते टोली कंहिंखे चऊं असीं पढ़ंदा हुआसीं तॾहिं 8-10 गॾिजी खेंदा हुआसीं ईअं हुनजो नालो हो टोली पोइ जेकॾहिं घणा ॿार हूंदा हुआ त टोलियूं घणियूं थींदियूं 10 ॼणनि जी हिकिड़ी टोली हींअर बि भत खियूं था तॾहिं वियूं हुनखे छा चइजे टोली चऊं वरी पोइ ॿियो टोलियूं करे पियो हाणे हिते टोली थिए थी सिर्फ़ु भतल आहे साहब कराम मस्जिद में टोली करे वेठा आहिनि हिकिड़ी टोली हेॾां ॿी हेॾां ऐं मस्जिद महबूबनि जी ॿिन्ही जहाननि जा सरदार पंहिंजे हुजरे में हाणे हू जेके वेठा हुआ उन में केरु हुआ हिकिड़ा आबिद हुआ सॼी राति जाॻण वारा तस्बीह पढ़ण वारा उहे आबिद वेठा हुआ टोली करे उन्हनि इबादत जी ॻाल्हि पे कई उन्हनि तस्बीह जी ॻाल्हि पे कई उन्हनि अल्लाह जी बंदगी जी ॻाल्हि पे कई होॾां जेके वेठा हुआ उन्हनि तालीम जी ॻाल्हि पे कई पढ़ाइण जी क़ुरान जी तालीम जी ॻाल्हि गोया के होॾां इल्मु पे हलियो हेॾां इबादत जी ॻाल्हि हुई इबादत बि अफ़ज़ल आहे इल्मु बि अफ़ज़ल आहे महबूब अची विच में बीठा फरमायूं भलो कमु आहे अल्लाह आबाद रखे दुआ ॾिनी अथनि दुआ ॾेई चए अवां बि आयो भलाई मथे हुन इबादत वारनि खे चऊं मुबारक हुजे भलो कमु पिया करियो रब क़बूल फरमाए ऐं पोइ उतां हीअं अची ऐं जेके इल्म वारा वेठा तन वटि वेही चयूं आऊं बि त मुअल्लिम आहियां तॾहिं आसे गॾु थो वियां सुभान अल्लाह इन फरमायो आऊं बि मुअल्लिम थी आयो आहियां अवां पिया सिखण सिखाइण जी ॻाल्हि करियो त आऊं बि अवां सां गॾु हाणे अवां अंदाज़ो करियो इबादत वारा वधी विया या इल्म वारा ॿिन्ही जहान जे सरदार जे अचण जो मक़सदु इहो आहे युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलाल मुबीन अगर चावा पहिरीं खुली गुमराही में हुआ पर जॾहिं महबूब आया त न गुमराहियूं ख़तमु थियूं गुमराही ख़तमु थी वई उहे सादी माण्हू जेके गुमराह हुआ उन्हनि खे मक़ाम केॾो मिलियो हिकिड़ो उर्दू जो शाइर वॾो मशहूरु आहे पढ़ंदो हलां एक अरब ने यानी हिकिड़े अरब सुभान अल्लाह इहो हिकिड़ो अरब केरु अल्लाह अकबर एक अरब ने आदमी का बोल बाला कर दिया खाक के जर्रों को हम दोषे सुरैया कर दिया जो खुद न थे राह पर वो औरों के हादी बन गए क्या नजर थी जिसने मुर्दों को मसीहा कर दिया क्या नजर थी जिसने मुर्दों को मसीहा कर दिया जहां तारीक था जुल्मत कदा था सख्त काला था कोई पर्दे से क्या निकला कि घर घर में उजाला था सुभान अल्लाह पर्दे से क्या निकला कि घर घर में उजाला था तो मूं अर्ज पे कयो अञा सिर्फ हिकिड़ी ॻाल्हि कई अथमि सिर्फ हिकिड़ी ज़बान ॾिनी रब कंहिंजे लाइ सिर्फ ऐं सिर्फ सनाए मुस्तफ़ा जे लाइ सनाए मुस्तफ़ा जे लाइ पर रब इंतज़ाम कहिड़ो कयो बसि हाणे ही आख़िरी ॻाल्हि आहे वरी थींदियूं रहंदियूं अल्लाह तौफ़ीक़ ॾे ॿुधंदा रहंदासीं ज़िक्र सॼो मुस्तफ़ा जो आहे ज़िक्र सॼो मुस्तफ़ा जो आहे कंहिं बि अंदाज़ से करियो कहिड़े बि नमूने से करियो सॼो जग मुस्तफ़ा जे ज़िक्र से भरियो पियो आहे बेशक किथे हीअं आङुर रखण जेतिरी बि जाइ कोन्हे जिते ज़िक्र न हुजे आसमान विच में ज़मीन आसमान विच में जेको ख़ाली जगह ॾिसो पिया न खला असांखे इन में का बि शइ नज़र कोन थी अचे पर कसम रब जी ज़मीन खां आसमान ताईं ही जेका फ़ज़ा सा मुस्तफ़ा जे ज़िक्र से भरियल आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत
अजमत मुस्तफा। वाह वाह क्या बात है माशाल्लाह। कहीं भी कोई ये न समझे तो आऊं याद कौन तो करियां तो ॿियो बि कोन कंदो हूंदो नादान। तो जे ज़िक्र जी मुस्तफा के ज़रूरत कोन्हे। रब पंहिंजे हबीब जे ज़िक्र के एॾियूं बुलंदियूं ॾिनियूं आहिनि त जेकॾहिं मच्छर बि पियो उॾे त मोहम्मद मोहम्मद पियो ज़रूरत असांखे आहे कंदासूं त माला माल थींदासीं। महबूबनि खे कंहिंजे को न करे सॼे जग में को न बि करे त रब त करे पियो न। रब करे पियो। ऐं जॾहिं का बि शइ कोन रहंदी कुल मन अलैहा फ़ान का बि शइ कोन रहंदी क़यामत जॾहिं ईंदी तॾहिं सभु ख़तमु का बि शइ कोन रहंदी रब जी ज़ात रहंदी। कुल मन अलैहा फ़ान यबका वजो रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। रब जी ज़ात रहंदी ऐं मुस्तफ़ा जो ज़िक्र तॾहिं बि रहंदो तॾहिं बि रहंदो। इहा शान मुंहिंजे महबूब जी इहो मक़ाम मुस्तफ़ा जो केॾो अज़ीम मक़ाम ॾिनो आहे रब। मूं चयो न हाणे हिकिड़ो ॿ ॻाल्हियूं आख़िरी अर्ज़ु करे आहिनि ज़रूरी। हाणे अवां ईअं सम्झो त मूं अञा हिकिड़ो जुमिलो जेको आहे उन मथे अञा अर्ज़ु पियो करियां त ज़बान आहे छाजे लाइ आहे मुस्तफ़ा जे ज़िक्र लाइ। त हाणे इनखे ज़िक्र में रखिजे न ज़रूरी कमु आहे। उहो अर्ज़ु कोन्हे उहो बि जेकॾहिं शरीयत जे दायरे में कंदा त उहो बि ज़िक्र थी वेंदो उहो बि ज़िक्र थींदो। हक़ ॻाल्हि करियो सची ॻाल्हि करियो सुहिणी ॻाल्हि करियो मशवरे वारी ॻाल्हि करियो कंहिंजी भलाई जी ॻाल्हि करियो सभु ज़िक्र आहे सभु ज़िक्र। दीन ते अहिड़ा रस्ता ॾिसाइण जो ज़िक्र वॾो आसान ज़िक्र वॾो आसान। हमरा वियो पियो वाट में कंडो पियो खणी हीअं नाख्याई रब राज़ी थियो चई वञी जन्नत में जन्नत में। भई हैरत जी ॻाल्हि आहे पथर पियो हो कंडो पियो हिन खणी नाखियो ऐं जन्नत में हलियो पियो। हिन रब जी इबादत कोन कई न को वुज़ू कयई न को दुरूद पढ़ियई न को सजदो न को मुसलो। हिन खे जन्नत मिली कीअं त रब जी रहमत चयो हिन मुंहिंजे ॿिए बहाने से भलाई कई। हिन ख़्यालु कयो को पुठियां ॿियो अचे मथां कंडो न लॻे ॿिए लाइ ख़्यालु कयई भलाई जो रब जन्नत ॾेई छॾी। सुभान अल्लाह बेशक। हाणे उहो आयो या न आयो कंडो लॻे या न लॻे पर हिन खे इहो ख़्यालु आयो त कंडो पियो आहे मूं ॾिठो थी सघे थो पुठियां को अहिड़ो माज़ूर अचे न ॾिसे कंडो लॻंदो हुन जी भलाई में कंडो हटायई। रब खे इहा अदा पसंदि आई ऐं रब चयो वञ जन्नत में। हिकिड़ो माण्हू नमाज़ पढ़ण आयो उठ ॿधी मस्जिद ॾे पियो वियो ऐं वाट में हिकिड़ी टारी जेका वाट खे रोकियो बीठी। अॼु ही जेको ॿार वधिया आहिनि हिननि घणियूं वाटूं रोके छॾियूं वाटूं रुकियूं आहिनि छा न। ही बावर बावर गुजराती में हिनखे चवनि गांठो बावड़। ही बावर जेको आहे न विलायती हिनखे गुजराती चवनि गांठो गांठो। न को हया न को शर्म वधे त वधंदो ई वरी कंडा बि कहिड़ा अलाह जी पनाह अलाह जी पनाह। टुकार में सभु वण सुकियो वञनि ऐं ही बेशर्म सुकी छो त कंडा आहिनि कंडा जंहिंमें कंडा हूंदा न उहे सुकंदा ऐं बिना कंडे वारा ज़रो पाणी न मिलियो सुकी वेंदा। इहो बि रब जी हिकमत आहे। इन में बि हज़ारा हिकमतूं आहिनि हज़ारा हिकमतूं। हुन कंडो दूर कयो जन्नत हिन ॾिठाई टारी वाट मथे बीठी आहे पर हुई मज़बूत हथ से वठी सघियो कोन कंडा ते लॻा चई वञा थो घर। हाणे जॾहिं ईंदुसि कुआरी खणी ईंदुसि टारी वठे छॾी घरे वियो मलकुल मौत आयो चई हाणे टारियूं ॿिया पिया वठंदा हलो वक़्तु अची वियो। बादशाहनि खे बि छॾियो कोन हुन ईअं कोन भई तख़्त मथे वेह त पोइ रूह कब्ज़ करियां भले पियो तख़्त हवा वठे। वक़्तु अची वियो त हुनखे त रूह कब्ज़ करणो रूह कब्ज़ करे वियो। रब फरमायो बाने खे जन्नत में वठी वञो। भई इहो बानू जन्नत में वियो अञा उहा टारी वठी बि कोन अथसि सिर्फ़ु नेक नियती हुई त कुहाड़ी खणी अचां थो टारी वधंदुसि कंहिंखे लॻे न थी सघे थो कंहिंजी नज़र कमज़ोर हुजे कंडो अखि में लॻे मुंहं ते लॻे वॾी वाट रोकियो बीठी आहे कंडा बि वॾा आहिनि हथ से टुटे कोन थी वञा कुहाड़ी खणी अचां पोइ वठां वढियाई बि कोन। रब चई तुंहिंजी नियत जो बदिलो वञ जन्नत में। सुभान अल्लाह। जिते जन्नत घणी महांगी आहे न उते महबूब जी उम्मत लाइ सस्ती बि आहे घणी सस्ती आहे पर अल्लाह ताला महबूबनि जे हुक्म ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।
ज़बान ॾिनी रब मुस्तफ़ा जे ज़िक्र लाइ ज़रूरी ॻाल्हि करियो, उन खां सवाइ बाक़ी जेको बि वक़्तु आहे होॾां पंहिंजो कमु कंदा रहो, हेॾां महबूब ते दुरूद पढ़ंदा रहो। ज़बान ते दुरूद पढ़ण अव्हांजे कंहिं बि कम में रुकावट कोन थींदी। भले बनी ॿारे जो कमु पिया करियो, अव्हांजो जहिड़ो बि मुश्किल आहे, अव्हां जेकॾहिं दीवार पिया बनायो, दीवार जो प्लास्टर पिया करियो, वण पिया वठो, ज़मीन में लेॾान पिया कढियो, अव्हां जेकॾहिं संग पिया लुणो, जेको बि कमु करियो उहो हथनि से पगनि से थिए थो। ज़बान से इहो कमु कोन थींदो। कमु होॾां कंदा रहो ऐं हेॾां ज़बान से मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदा रहो। सुभान अल्लाह। एतिरे लाइ त रब ज़बान ॾिनी आहे। जे एतिरे लाइ न हुजे न त हिन ज़बान जी हिफ़ाज़त बि ज़रूरी कोन्हे। अल्लाह ताला शुरू खां हिन जी हिफ़ाज़त कई आहे। शुरू खां हिफ़ाज़त कई आहे। ॿारड़ो जॾहिं माउ जे पेट में हुजे थो तॾहिं बि उते खुराक जी ज़रूरत आहे। उते खुराक थिए थी खून, जेको नापाक आहे। उहो खून बि कहिड़ो जंहिंजो नालो वठण बि दुरुस्त कोन्हे, अहिड़ो खून, साॻी खून खे अहिड़ो नापाक खून, पर रब उन जे लाइ रिज़्क़ ठाहे छॾियो। सुभान अल्लाह। रब कीअं पियो शइ बदिलाए, अल्लाह ताला क़ादिर आहे। पर हाणे उनखे खुराक इन खून जी, ऐं ॿारड़ो जॾहिं पेट में हूंदो त पोइ इहो खून होॾां बंदि थी वेंदो, हेॾां खुराक बंदि थी वेंदो। सॼी डॉक्टरी जेका लाइन आहिनि उन में इन मथे वॾियूं तहक़ीक़ूं कयल आहिनि, वॾियूं तहक़ीक़ूं। हाणे इहो खुराक बणिजी वई खून। खुराक इंसान जी मुंहं जे ज़रिए पेट में वञे थी। ही मुंहुं आहे एतिरे लाइ जंहिंमें रब ॾंद ॾिना, ज़बान ॾिनी, ऐं उन खां पोइ ही निड़ी, उन खां पोइ मादो खुराक मुंहं मंझां वञे। अहिड़ो त कोन्हे जो उन ॿारड़े वटि मुंहुं कोन्हे, बेशक मुंहुं बि आहे, चप बि आहिनि, सभु कुझु आहे, पर अल्लाह ताला इहा खुराक मुंहं जे ज़रिए कोन ॾिनी, हिन नाड़े जे ज़रिए ॾिनी। खुराक नाड़े जे ज़रिए पेट में पई वञे। तॾहिं कंहिं इन जी हिकमत मथे गौर कयो, चई इन जो सबबु इहो आहे त इहो खून नापाक आहे। ज़बान ठाही रब महबूब जे ज़िक्र लाइ, लिहाज़ा नापाक खून बि ज़बान खे न लगे। पैदा थिए तॾहिं बि पाक रहे, तॾहिं बि पाक मरे, तॾहिं बि पाक हुजे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, अज़मत मुस्तफ़ा, उलमाए इकराम। सुभान अल्लाह। वाह साईं, वाह क्या बात है, माशाअल्लाह। सुभान अल्लाह। असां जहिड़ा अमीर, सुभान अल्लाह, अॼु पाणी जी कमी कोन्हे। अॼु रब रहम करे छॾियो। अॼु नदियूं पियूं हलनि जिते पीअण लाइ पाणी कोन मिलियो, होद भरिया पिया आहिनि, पंप लॻा पिया आहिनि, मोटरूं लॻियूं पिया आहिनि। खणी बटण खे हीअं आङुर से इशारो करियो, समुंड पियो वहे। तॾहिं हमरान ॿिया सभु कम छॾे हाणे हिकिड़ो ई कमु, कपिड़ा धोअण, वेचण, सीध सुरमा, वरी जॾहिं ज़रूरत पई वरी वञी नल खोलियां। भई सफ़ाई था रखूं, सफ़ाई, सफ़ाई जो ख़्यालु आहे या न? घणो फ़र्क़ु अची वियो। अॻे माण्हू वीचारा पीअण लाइ पाणी कोन मिलंदो हो त कपिड़ा धोअण, वेचण, मेल हूंदी हुई, पर अंदरि साफ़ हूंदा हुआ, अंदरि वॾा साफ़ हूंदा हुआ। हाणे हींअर असां वारी सॼी तवजह पाणी जी कमी कोन्हे। सफ़ाई ॾिसो, नंढा वॾा ॿारड़ा सभु साफ़, सुभान अल्लाह। मुंहं बि धोतल, लिबास वेंझे सेंझे, वरी सुरे साबुण से वेंझी, ऐं उन खां पोइ वरी परफ्यूम अतर लॻाए हमरा निकिता अहिड़ा जो सुभान अल्लाह। ईअं सम्झी त को वॾो ज़बरदस्त शहज़ादो पियो अचे, सुभान अल्लाह। शहज़ादनि वॾनि, मूंझेड़नि, फ़क़ीरनि, अमीरनि, ग़रीबनि, सभिनी ज़ाहिर जो एॾो ख़्यालु कयो, ज़रो बि मेल कुचेल नुक़्तो न लॻे, साफ़ पिया रखनि। इन सभिनी खां पहिरीं हिकिड़े मोमिन जे लाइ ज़रूरी हो त कपिड़ो साफ़, बाद में पहिरीं ज़बान खे साफ़ रख। वाह वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छो त महबूब जो नालो वठणो आहे। ऐं इहा ज़बान, कलमूं पढ़ूं था या न? जंहिं ज़बान से कलमूं पढ़ूं था उन से गार ॾियणु मुनासिबु थींदो? जंहिं ज़बान से पढ़ूं था कलमूं, उन ई ज़बान से कंहिंजी गिला ग़ीबत करियूं, छा दुरुस्त आहे? सभु सम्झूं पिया। ज़बान इन कम लाइ थोरी आहे। अञा बसि आख़िरी ॻाल्हि हाणे करे, आख़िरी, बिल्कुलु आख़िरी, ऐं वॾी ज़ब इन हिकिड़े जुमिले से अॼोकी मूं वारी तक़रीर रब जे फज़ल से सिर्फ़ु ॿ जुमिला थी, बसि ॿ जुमिला। अल्लाह तौफ़ीक़ ॾे सम्झण जी। जेकॾहिं इहा बि सम्झ में आई त इंशा अल्लाह ज़बान दुरूद में लॻी वई त सभु कम ठही वेंदा। सुभान अल्लाह, बेशक इंशा अल्लाह ही जग बि आबाद थी वेंदो, हू जग बि आबाद थी वेंदो। कोन थींदो?
हज ते वञनि था न, हज ते अलाह सभिनी खे हाजी बनाए। आमीन घणनि चयो ई कोन्हे आमीन वञणो आहे कोन को बि अलाह आमीन उहो ई जंहिंखे वञिणो हुजे न, जंहिंखे वञिणो ई कोन्हे त हाणे को ज़ोरी थोरो मोकिलंदा। क़िस्मत खणी वञे त अलॻि ॻाल्हि आहे, महबूब घुराइनि त वेंदा त पोइ रुकी कोन सघंदो, पोइ हिन जी हिमत ई कोन्हे जो रुकी। अहिड़ा कई पुॼी वेठा आहिनि, वञण जो इरादो ई कोन, पर मुस्तफ़ा चयो अचे अॼु खीचे पुॼाए। धर्म थी वियो। हज में जॾहिं माण्हू वञनि तॾहिं जेके विया ख़ुशि नसीब उन्हनि खां पुछो दुआऊं आहिनि दुआऊं, तवाफ़ कनि तवाफ़, तॾहिं चवनि जॾहिं हजरे असद खां तवाफ़ करें त हीअ दुआ पढ़िजे, पोइ जॾहिं अॻिते वधे मुल्तज़िम अचे उते हीअ दुआ पढ़िजे, पोइ जॾहिं रुकने यमानी रुकने शामी रुकने इराक़ी ये काबे जी जो कुंडूं आहिनि इन कुंडूं मथे हीअ दुआ पढ़िजे, ॿिन्ही कुंडुनि जे विच में पुॼे तॾहिं हीअ दुआ पढ़िजे। हाणे दुआ उम्र में कॾहिं दुआ खे लफ़्ज़ खां वाक़िफ़ कोन्हे, पढ़े छा? रबना आतना बि यादि कोन्हे, हसन तो वञे अटकियो रहे, हुन खां अॻिते त वधण जी कॾहिं कोशिशि ई कोन कई। हाणे दुआ अचे कोन थी, तॾहिं बुज़ुर्गनि फरमायो कसम रब जी दुनिया जा जेतिरा बि मुफ़्ती तन जो फतवा ओ गुलाम फिक्र म कजे, तोखे दुआऊं यादि न आहिनि त को हर्ज कोन्हे। हजरे असवद खे चुमी ॾेई या ही हथ से सलाम करे हाणे तूं महबूब ते दुरूद पढ़ंदो वञ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दुरूद पढ़ंदो वञ, भले कुंड ते पुॼे या विच में पुॼे, तोखे दुआऊं घुरणियूं हुयूं यादि कोन्हे, पर इहो दुरूद उन सभिनी दुआउनि जे बदिले में काफ़ी थींदो। सुभान अल्लाह वाह साईं वाह माशाअल्लाह बेशक हक़ काफ़ी थी पवंदो। इहो ई सबबु आहे जेकॾहिं ॿियो कुझु बि नथो थिए त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु इहो दुरूद आहे, नंढे में नंढो दुरूद एतिरो त पढ़ी सघूं था, रब सभिनी खे तौफ़ीक़ ॾे। हाणे आख़िरी ॻाल्हि जेका आहे न उहा ही आहे, कलमे में ॿ हिसा आहिनि, ॿ, हिकिड़ो ला इलाहा इल्लल्लाह, ॿियो मुहम्मद रसूलुल्लाह, ॿ आहिनि या न? हिकिड़े में रब जी वादानियत, ॿिए में महबूबनि जी रिसालत, यानी मोहम्मद अल्लाह जा रसूल। हिते बुज़ुर्गनि हिकिड़ी हिकमत वारी ॻाल्हि ही लिखी आहे त अल्लाह ताला खे पंहिंजे महबूब जो ज़िक्र एॾो पसंदि आहे जंहिंजी का हद कोन्हे, का बि हद कोन्हे। ऐं रब चए थो पहिरीं मुंहिंजे महबूब जो ज़िक्र करियो पोइ मुंहिंजो ज़िक्र करियो, आहे या न? हर जाइ ते ईअं आहे त पहिरीं मुंहिंजे महबूब खे राज़ी करियो पोइ मूंखे। पर कलमे में अल्लाह ताला पहिरीं पंहिंजो ज़िक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह, ऐं उन खां पोइ मुहम्मद रसूलुल्लाह। इन मथे जॾहिं आशिक़नि गौर कयो तॾहिं ॻाल्हि सम्झ में आई त रब जी हिकमत हीअ हुई त पहिरीं बानो मुंहिंजो कलमू पढ़ी ज़बान खे पाक करे पोइ मुहम्मद जो नालो वठे। जॾहिं बि हिन पढ़ियो न ला इलाहा इल्लल्लाह, ज़बान पाक थी वई, ज़बान जो मसो थी वियो, हाणे ज़बान जो वुज़ू थी वियो, तॾहिं रब चयो हाणे वुज़ू कयो अथई, वठ मुंहिंजे मोहम्मद जो नालो मुहम्मद रसूलुल्लाह वमा अलैना इल्लल बलाग व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका। आपका तशरीफ लाना वक्त भी कितना सुहाना, जगमगा उठा ज़माना, पूरे गाती थी तराना। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका। जिसने ये महफिल सजाया सुनने के लिए जो आया, जिसने जो पढ़कर सुनाया सब पे हो रहमत का साया। या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका,
हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका। अस्सलाम अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या कासिम रिज़्क़िल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या शफ़ीअल मुज़निबीन, अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़िया, अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़िया, अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़िया वल मुआफ़ात दाइमा फ़िद दुनिया वल आख़िरह। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका फ़िअलल ख़ैरात व तर्कल मुनकरात व हुब्बल मसाकीन व ज़ारत बिबादिक फ़ितना फ़क़बिज़ना इलैका ग़ैर मफ़्तूनीन। या रसूलल्लाह उन्ज़ुर हालना, या हबीबल्लाह इस्मा क़ालना, इन्नना फ़ी बारि ग़म्मिन मुग़रक़ून ख़ुज़ बिअयदीना सहिल लना अश्कालना। खुदाया बाक़ी बनी फ़ातिमा किबर कौली ईमा कुनी ख़ातिमा, अगर दावत अमरत कुनी वर कबूल मनोदस्त दामान आले रसूल। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हजरात, आप सभी हजरात को दावत दी जा रही है बुरहान तला की ओर से 25 तारीख को 25/10 मंगलवार को सुबह 8 बजे से उस पी फागारा व जश्न ईद मिलाद नबी का प्रोग्राम रखा गया है। आप हजरात से मखसूस दावत